वाक़े कभी अहम ख़बर ॾियूं त सूबाई वज़ीर शर्जील इनामी मुल्क पारां इंफॉर्मेशन कॉल सेंटर क़ाइमु करण जो ऐलान कयो वियो आहे। अवांखे ॿुधायूं त सिंध हुकूमत जे समूरनि खातनि खे कॉल सेंटर सां ॻंढियो वेंदो। सूबाई वज़ीर शर्जील इनामी मुल्क चयो आहे कॉल सेंटर सिंध हुकूमत जी पॉलिसियुनि ऐं क़दमनि बाबति बर वक़्तु ॼाण फ़राहम कंदो। शर्जील मेमून चयो आहे त कॉल सेंटर कूड़ियुनि ख़बरुनि ऐं हुकूमत ख़िलाफ़ जाली प्रोपेगंडा खे बि नाकाम बणाईंदो। सूबाई वज़ीर शर्जील इनामी मुल्क पारां इजलास दौरान इंफॉर्मेशन सेक्रेटरी खे कॉल सेंटर जी PC-1 फौरी तौर तैयार करण जी हिदायत कई वई आहे। अवांखे अपडेट कयूं त सूबाई वज़ीर शर्जील इनामी मुल्क पारां इंफॉर्मेशन कॉल सेंटर क़ाइमु करण जो ऐलान कयो वियो आहे। सिंध हुकूमत जे समूरनि खातनि खे कॉल सेंटर सां ॻंढियो वेंदो। सूबाई वज़ीर शर्जील इनामी मुल्क पारां चयो वियो आहे। शर्जील इनामी मुल्क चयो त कॉल सेंटर सिंध हुकूमत जी पॉलिसियुनि ऐं क़दमनि बाबति बर वक़्तु ॼाण फ़राहम कंदो। अवांखे ॿुधो त सूबाई वज़ीर चयो त कॉल सेंटर कूड़ियुनि ख़बरुनि ऐं हुकूमत ख़िलाफ़ जाली प्रोपेगंडा खे बि नाकाम बणाईंदो। सूबाई वज़ीर शर्जील इनामी मुल्क पारां इजलास दौरान इंफॉर्मेशन सेक्रेटरी खे कॉल सेंटर जी PC-1 फौरी तौर तैयार करण जी हिदायत कई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे कराची मां KT न्यूज़ जो चीफ रिपोर्टर वहीद राजपर। जी वहीद, तफ़सील ॾिजो। सिंध इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनामी मुल्क जी ज़ेर सदारत सिंध इतलात बाबति खाते जो इजलास थियो आहे, जंहिंमें शर्जील इनामी मुल्क जे तरफ़ां इंफॉर्मेशन कॉल सेंटर ठाहिण जो जेको आहे इलान कयो वियो आहे। इतलात खाते तहत इंफॉर्मेशन कॉल सेंटर ठाहियो वेंदो। शर्जील मेमून जो इहो चवणु आहे। इन हवाले सां सूबाई वज़ीर इतलात खाते जे हवाले सां कॉल सेंटर क़ाइमु करण जे हवाले सां हिदायतूं जारी कयूं। लाॻापियल ऑफिसरनि खे इजलास में सेक्रेटरी इतलात सिंध नदीम रहमान मेमून, डायरेक्टर एडमिन यूसुफ काबूरो, डायरेक्टर पब्लिकेशन मंसूर राजपूत समेत डायरेक्टर एडवर्टाइजमेंट इम्तियाज़ जो डिप्टी डायरेक्टर सारंग चांडे समेत ॿियनि जेको आहे इजलास में शिरकत कई। सिंध हुकूमत जेको आहे समूरनि जे खातनि खे आहे उहो इंफॉर्मेशन कॉल सेंटर सां ॻंढणु चाहे थी। इन हवाले सां शर्जील इनामी मुल्क इहो बि चयो त कॉल सेंटर सिंध हुकूमत जी पॉलिसियुनि क़दमनि ऐं जेके मुतअल्लिक़ जेके बर वक़्तु ऐं जेके तस्दीक शुदा इतलात आहिनि उहे फ़राहम कंदी। कॉल सेंटर फेक न्यूज़ ऐं हुकूमत जे ख़िलाफ़ जेकी जाली प्रोपेगंडा आहे उनखे बि काउंटर कंदो। सूबाई वज़ीर सेक्रेटरी इतलात खे इंफॉर्मेशन कॉल सेंटर खे जेको फौरी तौर ते उन PC-1 तैयार करण जी हिदायतूं जारी कयूं। इजलास में खाते जी कारकर्दगी जो बि जेको जाइज़ो वरितो वियो। खाते जी कारकर्दगी खे बहितर कयो वञे। सिंध हुकूमत जे तरक़ियाती मनसूबनि जी जेकी प्रॉपर पब्लिसिटी खे यकीनी बणायो वञे। शर्जील इनामी मुल्क वधीक इहो चयो त सिंध हुकूमत हर शोबे में बहितरीन कमु कयो आहे। इतलात खाते जी ज़िमेदारी आहे त उन जे हवाले सां आवाम खे आगाही ॾिनी वञे, पॉलिसी गाइडलाइन जेको आहे उहा ॾिनी वञे। मूंखे जेको आहे नतीजा घुर्जनि। शर्जील इनामी मुल्क सेक्रेटरी इतलात खे हिदायत कई इहो बि त सोशल मीडिया विंग्स ते बि तवजो ॾिनी वञे। इन हवाले सां कारकर्दगी खे वधीक जेको आहे उहो बहितर कयो वञे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद राजपर।